नासिन ब्रेकिंग न्यूज़ आहे नसीराबाद में अवां सां शेयर कयूं पिया। ॻोठ जानी बंद में चन्ना ऐं शेख बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। अहम ख़बर खां नासिन अवांखे आगाह कयूं पिया। नसीराबाद में ॻोठ जानी बंद में चन्ना ऐं शेख बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। कुहाड़ियूं लॻण सबबि हाशिम चन्नो ऐं सजाद शेख ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर खां नासिन अवांखे आगाह कयूं पिया। नसीराबाद जे ॻोठ जानी बंद में चन्ना ऐं शेख बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। कुहाड़ियूं लॻण सबबि हाशिम चन्नो ऐं सजाद शेख ज़ख़्मी थिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर नाज़िन अवांखे आगाह कयूं पिया। नसीराबाद में ॻोठ जानी बंद में चन्ना ऐं शेख बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर बशीर लगारी असां सां लाइन ते मौजूदु आहे। बशीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, अवांखे ॿुधायां त अॼु सुबुह सां नसीराबाद भरिसां ॻोठ जानी बंद में चन्ना ऐं शेख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जेको आहे सारियुनि जे सट फुट जे गाह जेको आहे उनजे मामूली ॻाल्हि सां जेको आहे झेड़ो थी वियो आहे, जंहिंमें ॿ ॼणा ॿिनी धुरियुनि जा ज़ख़्मी थी विया आहिनि। जंहिंमें उन जेको झेड़े दौरान जेको आहे कुहाड़ लॻण करे जेको आहे हिकु आहे चन्नो मोहम्मद हाशिम चन्नो ऐं ॿियो आहे सजाद शेख, जेके ज़ख़्मी थी विया, जिन खे ॿिन्ही ज़ख़्मी खे नसीराबाद रूरल हेल्थ सेंटर नसीराबाद में फौरी तिबी इमदाद लाइ पहुचायो वियो, जंहिंसां ज़ख़्मी हाशिम चन्ने खे जेको आहे गंभीर जोगी हालत में लाड़कानी इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त इतला ते नसीराबाद पुलिस ॻोठ जानी बंद पहुची उतां हिकु शेख बिरादरी जे माण्हूअ खे जेको आहे एवज़ीअ में वठी आई आहे। जी ठीकु आहे, अवांजी वॾी महिरबानी बशीर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।